नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं एग्रीकल्चर रिसर्च सेंटर टंडोजाम में, जिथे ही सारंगिया तंज़ीम जा मुलाज़िम मुतालबनि जी मञता लाइ ऑयल सीड रिसर्च इंस्टीट्यूट अॻियां जेको आहे एहतजाज करे रहिया आहिनि। संदन कहिड़ा मुतालबा आहिनि, छा चवणु आहे, अचो इन्हनि सां ॻाल्हायूं। मैंने इधर ऑयल सीड में काम किया है, 6 से 7 महीने हुए थे मुझे। तो मैडम ने मुझे शाम के टाइम पे बुलाया ऑफिस में, जुम्मे का दिन था। तो मैडम ने मुझे अचानक से बोला कि तुम जिसकी जगह पे थे वो बंदा आ रहा है, तुमको जो है मैं जवाब देती हूँ। जिसमें से 9,000 मुझे तनख्वाह मिलती थी, 8 दे रही थी मैडम। उसके बाद भी हमसे नाजायज़ ही हमारे को मैडम ने निकाल दिया है, हमको ऑफिस में रखा जाए। हमारी ये रिक्वेस्ट है मैडम शाज़िया यासीन। उनके जवाब ॾेई उनके ड्यूटी मां कढियो वियो आहे, जंहिंखे 30 साल सर्विस हिते करे वेठा आहिनि। त खुदारा हुननि जो 15,000 पगार उन्हनि जो कहिड़ो चूल्हो ॿरंदो, पर उन तबाही कई आहे। ऐं एल सीड जी बनी ऐं फील्ड ॾिसो, उनजो किराब ॾिसो, उनजी बजट ॾिसो, जंहिंखे 3 माण्हू या 5 आहिनि उन्हनि खे 15,000 पगार नथो ॾिनो, जेको सरासर ज़ुल्म आहे। जेसीं इहो इन्हनि टिनी मुलाज़िमनि खे, 2 मुलाज़िम आहियूं आहिनि, हिकिड़ो जेको असांजो मुलाज़िम आहे उनखे नथो रखियो वञे, तेसीं असांजो एहतजाज जारी रहंदो। 45 सालनि खां मज़दूर हिन इदारे में कमु कनि पिया डेली बेसिस ते। हाणे हुननि खे जेको आहे अचे जवाबु ॾिनो आहे त 15,000 असां न ॾींदासीं। इहा सरासर नाजाइज़ी आहे। असांजो जॾहिं फ़ैसिलो डायरेक्टर DG जो थियल आहे त 15,000 पगार ॾिनी वञे मुलाज़िमनि खे, ऐं उन्हनि पाण ॾेई अमली कमु करे ॾेखारियो आहे। लेकिन ही बज़िद आहे, 15,000 पगार त ॾियण त ठहियो, हिननि में रहंदो संदसि सेक्शन मां 2 मुलाज़िम, जंहिंमें 2 ज़ाइफ़ाऊं ऐं हिकु असांजो जेको आहे सो कचो मुलाज़िम, उन्हनि खे जवाबु ॾेई पगार ॾियण जे बजाए उनखे जवाबु ॾेई छॾियो आहे। जॾहिं त बाज़ारियुनि मां असांखे ख़बर पई आहे त मैडम वटि 95 लख रुपया बजट आहे, ऐं उहा चए थी त 45,000 हर महीने में मंथली ॾियां थी। खेसि पुछियो वञे त 45,000 उहा कंहिंखे थी मंथली हर महीने ॾे। असांखे 25 साल थिया आहिनि इधर कमाईंदे, हर कमु कयो आहे, पोखियूं नाड़ियूं काड़नि में हेॾां होॾां, तॾहिं बि असांजी इज़त न आई। हाणे 15,000 पगार थी असांखे जवाबु ॾिनो अथनि। मूंखे VDA में पासे में रुगो बीठो आहियां, ॻाल्हायो न को छा, मूंखे ॾोहारी करे कजो अथनि हरूभरू बहानो ठाहे। 30 साल असां हिते कयो, कच्ची में कमु कयो, पको त असांखे न कयो न, कच्ची में कंदा हुआसीं। ईअं कंदा हुआसीं कमु, कच्ची में हलंदा हुआसीं। 4,000 ते 5,000 ते हलिया आहियूं, हेतिरी टाइम कढी आहे। हाणे थिया आहिनि 15,000, सो बि असांखे अञा मिलिया कोन हुआ, पर इन्हनि अॻु में असांखे जवाबु ॾेई छॾियो। छो जवाबु ॾिनो, चाहे कमु कोन आहे, पीलन चार वारो चए कमु कोन आहे, तव्हांखे माछियुनि खे जवाबु आहे। ये क्या मसला है? आपने 3 बंदों को जो है इदारे से भी बेदखल करा है। अच्छा, ये जो मैंने इनिशियली जो है 2 हमारे पास फीमेल लेबर्स हैं जो कि 60 प्लस हैं, उनको ऑफिस से फारिग किया था, क्योंकि वो फील्ड में काम नहीं कर सकती। जब आप खुद भी नोट कर सकते हैं कि 60 प्लस फील्ड में काम करने के लिए एलिजिबल नहीं है, जबकि हमारे पास गवर्नमेंट की जो एक रिटायरमेंट की एज है वो भी 60 है। ठीक है। और फिर ये मासियाँ हमारे पास वक्तन फ़क्तन चोरी के मामलात में भी रही हैं। इस दफ़ा भी मैंने पर्सनली ख़ुद इस मासी को सीट चोरी करते हुए पकड़ा है, जो कि हमारा ब्रीडिंग मटेरियल था। बाकी रही उसकी बरकत की बात, तो बरकत के लिए कोई ऐसा इशू नहीं था। वो बेफजूल एहतजाज में बैठा है क्योंकि उसने जाकर सोशल मीडिया पर गलत बातें कही थी। तो मेरा उससे यही था कि वो जाकर सोशल मीडिया पर तरदीदी बयान दे, तो मैं उसको जॉब पे दोबारा रख लूँगी। इनके लिए पैगाम यही है कि भाई जो राइट चीज़ है, 60 प्लस जो है और ये 50 प्लस बंदे फील्ड में काम नहीं कर सकते। फील्ड के लिए हमें हेल्दी, यानी अगर हम उनको कंटीजेंसी के हिसाब से भी रखें तो वो 33 बिलो होने चाहिए। ठीक है। मज़दूर में हम फील्ड में हमें हेल्दी और एक्टिव बंदे चाहिए जो फील्ड में काम कर सके। तो जेन्युइन रीज़न को देखना चाहिए। बेफजूल एहतजाज करना वक्त का ज़िया भी है, और जो है इससे हासिल कुछ भी नहीं होना।